सूरत में ही दस्तावेज़ ते सही ऐं 2 लख रुपया कैश खणी ईंदो तॾहिं राति लुकमान जो निकाह थींदो। ऐं जेकॾहिं दस्तावेज़ ते सही ऐं पैसा नथा मिलनि त पोइ ओठा। अच्छा जो गुलाम भाई ही छा खणी आयो आहे? ओठा आहे उहो दस्तावेज़ आहे गद न अगे भाई बाहर था छोकरी के हर हाल में वापस करणो पवंदो। इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे। Again, क्यों? Yes, wrong. उठा Again, sign, क्यों? उठा छोकरी के हर हाल में वापस करणो पवंदो। इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे। हाणे मां ॾिसां त चोरी मूंखां केरु थो वापसि वठे। Again, कोई तो चोरी। कोई तो ना धंधा है कटेला। उठा तो गफार खान जे फैसले के पुठी ॾेई वो प्यारे नज़रूं मिलाए नेणन सां वो प्यारे नज़रूं मिलाए नेणन सां वो सब जो हो राणा तुंहिंजा राज थींदा राणा को मालिक थींदा हो कॾहिं चाचन जे कुले अब गायो न जे कुले हो राणा राणा मोर भले तो दिल्ली गोचर जो मोर तो पवे ओ इन केस में ओठे वारा वेंदा सिधो जेल पोइ असां वही थोरन मो आज़ाद हिकु चक्कर बराइट उठे वाला फाही चढ़ी ओके हां तरी चाल ओके जेकर रबन मरी तो पवे रबन रबन कंदी हाँ रबन रबन अधी तू भले रबन रबन कती वत अरे मां तुझी शादी लुकमान सां कराई तुम छा समझाई जेकर तो इन शादी का इनकार कयो तो मां ओठे जी इहा मजाल जो रेस गफार खान जे साम्हूं थी बीठो आहे। हाणे उनखे उनजी औकात ते आणो पवंदो। क्यों? अरे अरे वडो को बिल्लो है बिलो भी भलो हुंदो आ उन इंसान का जेको भेण जी जिंदगी अजाब बनाए छडे जुबान संभाले गाला राणा न त रखे मुंडी ते लत इधर तो ये तो अब बुधा बाबा तैयार थी सर दरबानी मीरा के बा करे ले का तो सुनाता तो के हुआ भला तो सुञाता त केरु हुआ? गुलाम सुना के इधर ओ दीवान में आप की ये मुझे सवाल जवाब नहीं। यस क्यों? ज़बान संभाले कर हाय राणा नत निड़ियते नत रखी साई गठी छड़ी दो साए असां बेरी बाद नांग खाई कंदा हूं नाश्तो कोई तू छा कंदे असां के गुलाम हो अजो छो खिलण भी नथो चई बाबा दुख भी ॾिए वरी रोई भी थो साथ भी